अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे ख़ैरियत सां हूंदो। अॼु खणी आयो आहियां मां इंग्लिश पार्ट जो जेको असांजी कॉम्प्रिहेंशन ईंदी न टिनी टेस्टुनि में 5, 10 ऐं 15 वारियूं जेके टई ग्रेड वारियूं टेस्टूं आहिनि, मैट्रिक वारी, इंटर वारी ऐं ग्रेजुएशन वारी, इन टिनी में पहिरियों ई सुवालु इंग्लिश जो जेको पोर्शन जो हूंदो उहो हूंदो रीडिंग कॉम्प्रिहेंशन। ठीकु आहे। हाणे हुनजो मक़सदु मां तव्हांखे सम्झायां रीडिंग कॉम्प्रिहेंशन आहे छा, हुन स्टेप्स कहिड़ा फॉलो करणा, हुन खां बाद में तव्हांखे एग्ज़ाम्पल बि कराईंदुसि। मूंखे नथो लॻे हिन खां बाद में तव्हांखे डिफिकल्टी पेश अचण वारी आहे। सो ॾिसंदा रहो वीडियो खे फुल ॾिसिजो, किथे मिस कंदो फासी पवंदो। ठीकु आहे। कॉम्प्रिहेंशन आहे छा? ठीकु आहे। कॉम्प्रिहेंशन जो मक़सदु हूंदो आहे त उन में सिंपली तव्हांखे कंहिं शइ जे बारे में इंट्रोडक्शन मिलंदो आहे, हिकिड़ो कंहिं शइ जे बारे में हूंदो आहे, कोई बि टॉपिक हूंदो आहे हुनजो इंट्रोडक्शन लिखियलु हूंदो आहे कुझु पैराग्राफ्स जी शक्ल में। हुन में सेम अपोज़िट वर्ड बि हूंदा आहिनि या वरी पुछा वेंदा आहिनि, टाइटल पुछो वेंदो आहे या कोई टर्म या कोई फ्रेज़ अहिड़ो पुछो वेंदो आहे जंहिंजो मतिलबु पुछो वेंदो आहे त बाबा उहो हीउ जेको वर्ड आहे या हीअ जेका लाइन आहे इन जो मक़सदु छा आहे मथे पैराग्राफ में या मथे कॉम्प्रिहेंशन रीडिंग में। ठीकु आहे। या वरी चवंदा आहिनि त सॼो पैराग्राफ पढ़ी करे टाइटल कढो, या वरी चवंदा आहिनि त फलाणे लफ़्ज़ जो सेम वर्ड कहिड़ो आहे या फलाणे जो अपोज़िट वर्ड कहिड़ो आहे, या वरी इंट्रोडक्शन पुछंदा आहिनि असांखां, उहो त इंट्रोडक्शन मिलियलु हूंदो आहे ऑलरेडी। ठीकु आहे। हाणे हिन में करिणो छा आहे, हिन में स्टेप्स कहिड़ा आहिनि? स्टेप्स इहे आहिनि त पहिरियां त माण्हू छा कंदा, रीडिंग कंदा आहिनि सॼे पैसेज जी, सॼे पैराग्राफ जी, सभिनी जी। न ईअं न कजो। रीडिंग द क्वेश्चन असांखे करणी आहे। रीड द क्वेश्चन फर्स्ट, पहिरियों क्वेश्चन पढ़ो। ठीकु आहे। पोइ हुन में डिफिकल्ट वर्ड्स सेम, जेकॾहिं तव्हांखे कोई डिफिकल्ट वर्ड थो अची वञे जंहिंजी माना नथी अचे, ज़ाहिर आहे इंग्लिश जे हर वर्ड जी माना सभिनी खे कोन ईंदी, जंहिंखे नथी अचे त हुनखे उतो ई छॾिजो, को मसइलो न आहे हुते, हुनखे छॾिजो, इन जो को तोड़ कढी था वठूं जंहिंजी माना न अचेव। क्वेश्चन्स एंड पैराग्राफ्स। हाणे असल में छा थींदो आहे, पहिरियों क्वेश्चन जॾहिं ॻोल्हियो त पहिरें क्वेश्चन जो जवाबु पहिरें या ॿिए पैराग्राफ में हूंदो, ॿिए क्वेश्चन जो वरी ॿिए या टे में हूंदो। ठीकु आहे। टे जो वरी टे या चौथे में हूंदो। अहिड़े हिसाब सां तव्हां ॻोल्हिजो। अगरि टोटल 2 पैराग्राफ आहिनि त पहिरियों क्वेश्चन पहिरें में हूंदो त ॿियो ॿिए में हूंदो, पर जे 3 या 4 आहिनि त पहिरें ई ॿिए पैराग्राफ में पहिरें जो क्वेश्चन जवाबु आसानी सां मिली वेंदो। ठीकु आहे। ऐं आंसर कढण लाइ क्वेश्चन जो वर्ड ॾिसणो पवंदो आहे, हिकिड़ो की वर्ड हूंदो आहे। ठीकु आहे। हिकिड़ो की वर्ड हूंदो आहे जेको असांखे क्वेश्चन में ॾिसणो पवंदो आहे, उहो ई मथे ॻोल्हणो पवंदो आहे। तकड़ि तकड़ि में ॻोल्हींदासीं उते हुन जवाबु हूंदो। ठीकु आहे। हुन खां बाद में सिनन में एंटोनिम ऐं जेको टाइटल आहे उहो उन जो क्वेश्चन थींदो सही, पर उहो लास्ट में कजो। ठीकु आहे। तकड़ि करे पहिरियां न कजो। हाणे त पाण हलूं हिकिड़े एग्ज़ाम्पल ॾे। हाणे हीअ छा आहे, हिकिड़ो वॾो पैसेज आहे। ठीकु आहे। हाणे हिनखे सभिनी खे छॾे करे हलूं था पहिरियां क्वेश्चन ते। द क्यूरीज़ डैश कोलैबोरेशन हेल्प टू अनलॉक द सीक्रेट्स ऑफ द एटम। ठीकु आहे। क्यूरीज़ मैरी क्यूरी हुनजो मुड़ुसु हुयो जंहिं रेडियो एक्टिविटी ते कमु कयो। हाणे उहो पुछे थो त द क्यूरीज़ डैश कोलैबोरेशन हेल्प टू अनलॉक। हाणे हिते करिणो छा आहे, हिते क्यूरीज़ या कोलैबोरेशन या सीक्रेट ऑफ एटम, इहे टई वर्ड या कोई बि हिकिड़ो हिननि मां तव्हां मथे ॻोल्हियो पहिरें में। हाणे तव्हां जंहिं महिल हिते ईंदव तकड़ि तकड़ि में तव्हां ॾिसंदव काॾे ओ कोलैबोरेशन आहे, तकड़ि तकड़ि में तव्हां ॻोल्हींदव कोलैबोरेशन त हिते लिखियलु आहे न, पेरी एंड मैरी क्यूरीज़ एमकेबल कोलैबोरेशन लेटर हेल्प टू अनलॉक द सीक्रेट ऑफ एटम बि आहे। त हाणे क्वेश्चन छा थो थिए, क्वेश्चन चए थो द क्यूरीज़ डैश कोलैबोरेशन हेल्प्ड टू अनलॉक द सीक्रेट ऑफ एटम। हिते थो चए एमिकेबल। ठीकु आहे। एमिकेबल कोलैबोरेशन। हाणे एमिकेबल जी माना अचणु घुरिजे। एमिकेबल जी माना हूंदी आहे दोस्ताणे तरीक़े सां। ठीकु आहे। त हिते बि ॾिसूं हेठि घणो करे लिखियलु आहे द क्यूरीज़ फ्रेंडली, मथां पहिरियों ई जवाबु लिखियलु आहे फ्रेंडली कोलैबोरेशन। हाणे ॾिसो कॾहिं कॾहिं त इंग्लिश वर्ड ॾुखियो हुजे त हुनखे छॾिणो पवंदो, पर किथे किथे वरी हुनजी माना पुछी थी वञे या कुझु अहिड़ो सिस्टम कयो हुजे न, हुनजी असांखे इन ई आओ हुजणु घुरिजे। ठीकु आहे। त हुनजी माना ईंदी त असांजो कमु थींदो। ठीकु आहे। हूअं बि अगरि कॾहिं तव्हांखे माना नथी अचे न त तव्हांजो ॿियो तरीक़ो इहो आहे त तव्हां हुनखे जेके नथा थी सघनि आंसर उहे कढो। केमिस्ट्री आहे आख़िरी पंजो, इहो त कोन थींदो। द क्यूरीज़ केमिस्ट्री कोलैबोरेशन न, इंडस्ट्रियस कोलैबोरेशन। इंडस्ट्रियस वरी छा जे लाइ थींदो, इंडस्ट्री ॾेखारियो अची वई। कोर्टियस कॉम्पिटेटिव। हाणे कॉम्पिटेटिव वरी कीअं थींदो, कॉम्पिटेटिव त तॾहिं थींदो जॾहिं 2-4 माण्हू कमु कनि, पोइ कोई हिकिड़ो खटे वञे न। फ्रेंडली थी सघे थो फाइनली। ठीकु आहे। हाणे हलूं था हेठि। मैरी हैड अ ब्राइट माइंड एंड अ डैश पर्सनैलिटी। हाणे मथे हलो ब्राइट माइंड जी पर्सनैलिटी ते। पहिरें पैराग्राफ में नथो थी सघे, हाणे इहो ॿिए या टे में थींदो। ठीकु आहे।
ॾिसूं था त तकड़ि तकड़ि में तव्हां ॾिसो मां ॾिसां थो ब्रिलियंट आया हिते पर्सनैलिटी लिखियलु आहे हे हुया पर्सनैलिटी ठीकु आहे न पर्सनल लिखियलु आहे हाणे छा थींदो इनखे डिस्प्लेड ब्रिलियंट माइंड एंड द बिलिथ पर्सनैलिटी हाणे मसइलो इहो आहे ॾिसो वरी बिलिथ जी माना था पुछनि हाणे जेकॾहिं तव्हांखे बिलिथ जी माना नथी अचे बिलिथ पर्सनैलिटी आहे हिननि जी त ॾिसूं था बिलिथ जी माना हाणे पहिरियों जेको आहे हिन जो स्ट्रॉन्ग आहे ॿियो आहे लाइट हार्टेड ह्यूमरस स्ट्रेंज एनवियस हाणे एनवियस कोन थींदो एनवियस माना साड़ोटो स्ट्रेंज माना अजीब कोन थींदो ह्यूमरस बि नथो थी सघे ऐं स्ट्रॉन्ग ऐं लाइट हार्टेड माण्हू कोई थी सघे थो ठीकु आहे पर बिलिथ जी माना जेकॾहिं तव्हां पढ़ी हूंदी त बिलिथ जी माना आहे ख़ुशो खुरम ख़ुशि दिलि त माना लाइट हार्टेड माना हिन जो ॿियो जेको आहे न आंसर सही थींदो पर हीउ जेको आहे सो तव्हांखे ॾुखियो लॻंदो हूंदो पर अहिड़े क़िस्म जो ॾुखो पैसेज ईंदो कोन ठीकु आहे तव्हांखे जेकॾहिं वर्ड जी मीनिंग बि ईंदी त सफ़ा सवली ईंदी ऐं जस्ट हिकिड़ो मां एग्ज़ाम्पल खयो आहे ऐं मूंखे इतफ़ाक़ सां ॾुखियो मिली वियो एग्ज़ाम्पल लॻे थो वेन शी लर्न that she could not attend the university in Versa she failed हाणे यूनिवर्सिटी खे ॻोल्हियो ऐं वर्सा यूनिवर्सिटी इन वर्सा खे ॻोल्हियो मथे तव्हां जॾहिं ॻोल्हींदो त यूनिवर्सिटी फ्रेंच यूनिवर्सिटी ते लिखियलु आहे ए सभु नाम न ईअं नथो हो या वर्सा यूनिवर्सिटी इन वर्सा जॾहिं तव्हां ॻोल्हे वियव त पोइ तव्हां सवाल ॾे वञो सवाल छा थो चए वरी when she learned that she could not attend जॾहिं ख़बर पई त हू अटेंड नथी करे सघे यूनिवर्सिटी त हुनखे छा महसूसु थियो अचो पढ़ूं she became disgruntled however when she learned that the university Versa was closed to women हाणे disgruntled थी हाणे disgruntled जी माना हाणे ॾिसो त disgruntled हाणे त हुनखे दाख़िला नथी मिले ठीकु आहे दाख़िला हुनखे नथी मिले त उहो छा फील कंदी ज़ाहिर आहे उहो डिप्रेस थींदी सही आहे न ऐं डिस जो मक़सदु इहो आहे त माना उहो कुझु न कुझु डिप्रेस या अहिड़े खे ना उमीद या पर कावड़ हुनखे न ईंदी हुनखे असांखे दाख़िला न मिलंदी आहे कंहिं यूनिवर्सिटी में त असांखे कावड़ न ईंदी आहे असांखे छा थींदो आहे असांखे इहो थींदो आहे त यार ॾाढो अफ़सोस थींदो आहे हाणे डिसग्रंटल जी माना बि अफ़सोस ई आहे अफ़सोस वरी खे छा चइबो आहे वरी यानी वरी माना ॾुखु थींदड़ ॾुखु ठीकु आहे अनो आहे कावड़ होपलेस उमीद खां ख़ाली थी वञणु डिप्रेस्ड सही आहे हिन जी माना डिप्रेस थी सघे थी छो त हू डिप्रेस थी वई उदास थी वई मेरी देश बाय लिविंग पोलैंड एंड ट्रेवलिंग टू फ्रांस टू एंटर द सबन हाणे छा थो थिए उहा हाणे सोरबोन ऐं फ्रांस में एंटर थी थिए हलो मथे सोरबोन ऐं हिन ॻोल्हे था वठूं तकड़ में हाणे हिन लेफ्ट पोलैंड एंड एंटर्ड सबन अ फ्रेंच यूनिवर्सिटी वेयर शी अर्नड मास्टर्स डिग्री अच्छा त हिते थो चए त मेरी देश बाय लिविंग पोलैंड हिते था अचूं त शी डेफिएंटली लेफ्ट पोलैंड एंड एंटर द हाणे हिन जी माना असांखे ॾिसणी पवंदी जेकॾहिं हिन जी माना न बि लभूं था ऐं असांखे ॾिसणो आहे ॾिसो हिकिड़ी यूनिवर्सिटी में हुनखे दाख़िला न मिली आहे उहो ॿी यूनिवर्सिटी में थी वञे त कहिड़ी दिलि खणी वेंदी ख़ुशीअ में थी वञे या हिकिड़ी जॻह ते हुनखे दाख़िला नथी मिले त उहो ॾुख विचां वेंदी ठीकु आहे त पोइ असांखे ॾिसो त हिते छा आहे चैलेंज अथॉरिटी छो चैलेंज छो कंदी शोड इंटेलिजेंस खे शो करण जो बि का ज़रूरत न आहे हिकिड़ी यूनिवर्सिटी में हुनखे दाख़िला न मिली आहे ॾेखारियो वियो आहे ॿी यूनिवर्सिटी में थी वञे बिहेव्ड छा कहिड़ो बिहेवियर की लिखियलु ई कोन्हे इहो न थींदो पंजो न थींदो वाज़ डिस्ट्रेस्ड हुनखे ॾुख हुयो ॾुख विचां बि पोलैंड खे लीव करे सही आहे न त अहिड़े हिसाब सां असांखे अगरि माना नथी अचे त थोरो पंहिंजो ज़हन हलाए असां हुनजी वेझी माना कढी सघूं था ऐं जेकॾहिं अचे थी त पोइ त वेल एंड गुड आहे पर चवण जो मक़सदु त हिनखे कंदव तव्हां ईअं ई तव्हां टाइटल वग़ैरह लास्ट में ॾींदव ठीकु आहे ऐं एंटोनिम ऐं सिनोनिम बि बाद में कंदव पहिरियां तव्हां क्वेश्चन्स कढंदव ऐं क्वेश्चन पढ़ी क्वेश्चन जा ॿ टे वर्ड ॾिसी उहे मथे ॻोल्हियो जीअं उहो वर्ड नज़र अची वियो न माना सम्झो तव्हांखे आंसर नज़र अची वियो ठीकु आहे उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो जेकॾहिं सम्झ में न आई हुजे का ॻाल्हि त पुछी सघो था